अस्सलाम वालेकुम दोस्तों हिन भेरे जेको मौज़ू तव्हां सां डिस्कस कंदुसि या जेका ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि उहा इहा आहे त मुंहिंजी शॉर्ट फिल्म हुई आख़िरी सलाम जे नाले सां, जेका मां पाण लिखी हुई ऐं पाण ई डायरेक्ट कई हुई ऐं उन में टे तमामु ज़बरदस्त एक्टर हुया। मतिलबु ॿ वॾा एक्टर हुया ऐं ॿियो मां नाचीज़ हुयुसि, यानी टे माण्हू हुयासीं। हिकिड़ो रौफ़ कंदर साहिबु हुयो ऐं हिकु एजाज़ बुढ़ो हुयो ऐं हिकिड़ो मां पाण हुयुसि। मौज़ू हुयो त टे माण्हू आहिनि जिन में टई पंहिंजे पंहिंजे शोबे जा वॾा हिकिड़ा स्टार आहिनि ऐं उन्हनि वटि पंहिंजे पंहिंजे फ़न जी मञता बि मौजूदु आहे। रऊफ़ कंदर साहिबु हिकु डायरेक्टर जो रोल कयो, ड्रामे डायरेक्टर जो, ऐं एजाज़ बुढ़े साहिबु हिकु एक्टर जो रोल कयो हुयो ऐं मां हिकु राइटर जो रोल कयो हुयो। त एक्चुअली जेके इहे टे स्टार असां ॾेखारियासीं, टे किरदार जेके ॾेखारियासीं, उन्हनि में फ़र्क़ु इहो हुयो त इहे टई पंहिंजे पंहिंजे फ़न में तमामु घणा माहिर हुया, पर उन्हनि खे टेलीविज़न चैनल्स जेके आहिनि उहे कमु कोन था ॾियनि। उन्हनि खे चयो इहो थो वञे त तव्हां जीअं रौफ़ खे चयूं त तूं सुठो डायरेक्टर न आहीं ऐं तुंहिंजा एंगल्स सुठा न आहिनि ऐं तूं हर शइ ते कंप्रोमाइज़ करे वेंदो आहे। अहिड़े नमूने सां एजाज़ बुढ़े खे चयो हुयो त तूं सुठो एक्टर न आहीं ऐं तोखे जंहिं बि असां कंहिं वॾे असाइनमेंट में तव्हांखे बुक कयूं था त असांजो उहो कॉन्टेंट जेको आहे उहो सीरियल जेको आहे फ्लॉप थो थी वञे। अहिड़े नमूने सां राइटर खे बि ईअं थो चयो वञे ऐं इहे टई माण्हू पोइ ॾाढा डिस्टर्ब था थी वञनि मेंटली, फिज़िकली, ऐं पोइ फाइनली जेको आहे सो एतिरा डिसहार्टेड था थी वञनि जो जेको एक्टर आहे उन जे घर में फ़ाक़नि जी नौबत अची थी वञे ऐं उहो पोइ उहो सूर न सही उहो मरी हले थो वञे ऐं इहो थो चई वञे त जेकॾहिं मां मरी वेंदुमि त शायदि मुंहिंजे मरण खां पोइ उहो इहो सम्झनि त हीउ वॾो एक्टर हुयो। सो दोस्तो लाजवाबु कमु कयो उन में सभिनी, पर एजाज़ जेको लास्ट सीन कयो हुयो उहो एॾो लाजवाबु हुयो जो तव्हां बिलीव कयो त उहो सीन जॾहिं मां रिकॉर्ड बि कयो त मां बि तक़रीबन रोई पियो हुउसि। मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया उनजी लाजवाबु परफॉर्मेंस जे करे। एजाज़ नो डाउट त तमामु बहितरीनु ऐं तमामु ज़बरदस्त कमु कयो। हमेशह एजाज़ जेके बि रोल कया आहिनि पंहिंजी ज़िंदगी में, एजाज़ बुढ़े PTV खां वठी वेंदे सिंधी ॿियनि चैनल्स ताईं, उहे उन्हनि में तक़रीबन हुन नेगेटिव रोल कया आहिनि, यानी नेगेटिव रोल कंदो रहियो। पर हिन में जेको मां उनखां रोल करायो उहो पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो अहिड़ो रोल हुयो जंहिंमें का नेगेटिविटी न हुई, का उन में अहिड़ी शइ न हुई जंहिंमें इहो ज़ाहिर थिए त हुन अहिड़ो को मनफ़ी रोल कयो आहे ऐं लाजवाबु कमु कयो हुई। हाणे असल जेको हिन व्लॉग जो जेको मक़सदु हुयो उहो इहो हुयो त मां सिर्फ़ु इहो तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त असां वटि घणे भाङे कुझु असांजा दोस्त अहिड़ा आहिनि जेके हिन एक्टिंग जे पॉइंट ऑफ व्यू खां हुननि एक्टर खे यानी हिकिड़ो आम माण्हू सम्झियो आहे त हीउ हिकिड़ो आम ऐं फज़ूल कमु आहे जेको असां करे वेंदासीं। ऐं अहिड़े नमूने सां राइटर जे लाइ बि माण्हू इहो सोचींदा आहिनि त यार हे छा आहे, ॿ पना त लिखे थो, असां बि लिखी वेंदासीं। अहिड़े नमूने सां डायरेक्टर जे लाइ बि इहो हूंदो आहे यार इहो हिकिड़ो वॾो कमु आहे, इहो 2 फ्रेम में थो रिकॉर्ड करे थो, इहो असां बि करे वेंदासीं। पर ईअं न आहे, हीउ टेक्निकल कमु आहे, हिकिड़ी साइंस आहे हर शोबे जी। एक्टिंग जी बि साइंस आहे, लिखण जी बि साइंस आहे ऐं डायरेक्शन जी बि हिकिड़ी साइंस आहे। टई माण्हू, टई शोबा जेके आहिनि से इहे हिकिड़ा एतिरा पावरफुल आहिनि जो तव्हांखे मां वधीक छा ॿुधायां। जॾहिं तव्हां प्रैक्टिकल लाइफ हिन में ईंदव, शोबिस जी लाइफ में, तव्हांखे ख़बर पवंदी त इहे टे शोबा केतिरा अहम आहिनि। हाणे मुंहिंजो जेको एक्चुअल जेको मक़सदु आहे तव्हां दोस्तनि खे चवण जो त असां माण्हुनि में इन्हनि कमनि खां अलावा कॉन्फिडेंस हूंदो आहे त भई हीअ बि कंदासीं, हीअ बि कंदासीं, पर उहो कॉन्फिडेंस ओवर कॉन्फिडेंस हूंदो आहे। यानी ओवर कॉन्फिडेंस इहो हूंदो आहे त संगत इहा सोचींदी आहे त असां हर शइ करे वेंदासीं, पर हर शइ करे वेंदासीं एतिरो आसान न हूंदो आहे, सवाइ इन जे
जो भई तव्हां उन कम खे पहिरीं सम्झो, उन ॻाल्हि खे तव्हां सम्झो, उन अंदाज़ खे तव्हां सम्झो, उन खां पोइ उनजे पोयों तव्हां वञो त असां इहा शइ करे वेंदासीं, ठीकु आहे न। सो मां पंहिंजी लाइफ में जेको मां पंहिंजी लाइफ में वॾी हिकिड़ी स्ट्रगल कई हुई, मां एक्टिंग खां पंहिंजे कैरियर जी शुरूआति कई हुई ऐं उन खां पोइ एक्टिंग जे दौरान ई PTV ते मां वरी लिखण बि शुरू कयो ऐं मां पंहिंजे लिखण जी शुरूआति जेका आहे सा उहा शमशेरुल हैदरी असांजो उस्तादु हुयो, मां उन खां वरिती हुई ऐं उहो मूंखे ॿुधाईंदो हो त भई हीअं हीअं लिखिजे। शमशेरुल हैदरी वॾो नालो हुयो, सिंध जो तमामु वॾो शाइर, तमामु वॾो लिखेक ऐं तमामु वॾो एंकर बि हुयो। सो ओड़े नमूने सां जॾहिं मां वरी डायरेक्शन में क़दम खयो त मूंखे हैदर इमाम रिज़वी जेको मुंहिंजो उस्ताद बि आहे, उन मूंखे ॿुधायो त डायरेक्शन हीअं हीअं थींदी आहे। पोइ मां कुझु उन खां टिप्स वरितमि, कुझु मां पंहिंजे मुशाहिदे खां वरितमि, जेको साईं मरहूम मोहम्मद बख़्श समीर साहिबु जॾहिं असांखे ड्रामो ॾींदो हुयो, असांखे ॿुधाईंदो त हे कमु हीअं कबो आहे, हे एक्टिंग हीअं थींदी आहे, हे फ्रेम हीअं थींदो आहे, तूं हीअं ईंदे हीअं कंदे, हे कंदे, हे कंदे। त मां उन्हनि खे पढ़ंदो रहंदो हुउमि, ॿुधंदो बि रहंदो हुउमि, पढ़ंदो रहंदो हुउमि। अहिड़े सां मां घणे भाङे कमु वरी उन खां पोइ मंज़ूर मक्सी सां कयो, मरहूम मंज़ूर मक्सीअ खां बि मां काफ़ी कमु सिखियो ऐं इवन घणनि ॼाइनि ते मंज़ूर मक्सी मूंखां बि पुछंदो हुयो त यार हीअ मां हीअं कयां थो, हीअ सही आहे। मूंखे ॾाढी खिल ईंदी हुई त शायदि मूंखे आज़माए थो। सो बहरहाल मां इहे टई शोबा पंहिंजे ॾाढे क्लोज़ली मां सम्झिया ऐं पोइ मां उन्हनि ते अप्लाई कयो ऐं पोइ मां उन्हनि खे रिकॉर्ड कयो, ठीकु आहे। ऐं मां हिकिड़े चङे अंदाज़ में इन्हनि शयुनि खे तव्हां दोस्तनि जे साम्हूं आंदो ऐं TV चैनल्स ते तव्हां मुंहिंजो कमु ॾिठो ई ॾिठो हूंदो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वरी जेके मां YouTube ते पंहिंजियूं जेके शार्ट फिल्मूं ठाहिणु शुरू कयूं, उहे बि यकीननि तव्हां ॾिठियूं हूंदियूं, छो त मुंहिंजो चैनल आहे सोजरो ऐं सोजरे खे तव्हां सब्सक्राइब बि कयो आहे, यकीननि तव्हां उनखे ॾिठो बि आहे। त चैनल जॾहिं बि तव्हां मुंहिंजो विज़िट कयो त हर शइ खे बारीक बीनी सां ॾिसंदा कयो त आया मूंखां किथे कोताही थी आहे, मूंखां किथे ग़लती थी आहे, त मां पंहिंजी इस्लाह जे लाइ वरी उहा ॿीहर न कयां। सो वधीक मां तव्हांखां टाइम नथो वठां, मां तव्हांखे पंहिंजे उन आख़िरी सलाम जा हिकु अधु क्लिप्स ॾेखारींदुसि जेके तमामु लाजवाब ऐं ॾाढा लाज़वाल आहिनि। कैसे मरा जाता है, कैसे मरा जाता है, आज तुम्हें मैं बता दूंगा कैसे मरा जाता है, रियल में कैसे मरा जाता है। अरे कमाल भाई रिकॉर्ड कर लो, वो कह रहा है रिकॉर्ड करो। लेकिन इसको अस्पताल लेके चलना है, इसकी हालत बहुत खराब है। नहीं 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 नहीं, मैं अस्पताल नहीं जाऊंगा, मैं अस्पताल नहीं जाऊंगा। मैं एक पैदाशी एक्टर हूँ, मैं रियल मरना चाहता हूँ। छोड़ दो मुझे, छोड़ दो मुझे, छोड़ दो मुझे। मेरे गरीब फनकारों, मेरे गरीब फनकारों, दुनिया से मुकाबला करना सीखो। रियल एक्टर कभी भी नहीं मरता, कभी भी नहीं मरता रियल एक्टर। गरीब मायूस दोस्तों, मेरे गरीब फनकारों, गरीब फनकारों। अरे कमाल भाई जल्दी करो, टैक्सी बुको। गरीब फनकारों, मेरा तुमको आखिरी सलाह, आखिरी सलाह। निशाजी होठो कुछ करो। ये क्या कर दिया, ये क्या कर दिया? अरे अब मेरे लिखे हुए ड्रामा में तुम कहाँ से काम करोगे, कैसे करोगे? एजाज, तुम कहते मेरा कि मेरी जिंदगी की आखिरी सांस को कमाल रिकॉर्ड करना,
देख देख, मैंने तेरी जिंदगी की आखिरी सांस रिकॉर्ड कर ली है। मूंखे पंहिंजी आरा खां ज़रूरु आगाह कजो, मुंहिंजो फीडबैक मूंखे ॾिजो त आया मां इहे शयूं कीअं कयूं, आया सही कयूं ग़लति कयूं, ऐं आईंदा बि मां अहिड़ियूं शयूं तव्हांखे ॾेखारींदो रहां। छो त मुंहिंजियूं जेके बि इन में फिल्मूं आहिनि उन्हनि में सिखण जे लाइ घणो कुझु आहे। मुंहिंजी हिकिड़ी ॿी बि फिल्म आहे द किलर जे नाले सां, जंहिंमें मां एजाज़ बुर्ड़े रोल कयो, उहा बि डिस्कस कंदुसि तव्हां सां। पर हीउ कमु जेको आहे सो तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं पोइ मूंखे सजेशन बि ॾियो ऐं ॿुधायो बि त हीउ कमु मां सही कयो ग़लति कयो या हिन में कहिड़ी कोताही हुई। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। ओके।